बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार। तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 19 दर्जे 3 मां, जंहिंजो उनवान आहे सिज, चंड ऐं तारा। पहिरें इन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बैद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ नज़ारो माना मंज़र। लफ़्ज़ टिमकंदे माना चिमकंदे। लफ़्ज़ बदलाईंदो माना मटाईंदो। लफ़्ज़ सदाईं माना हमेशा। लफ़्ज़ गौर माना ध्यान। लफ़्ज़ राकेट माना खिला में हलण वारो जहाज़। पोइ लफ़्ज़ आहे मेड़ माना ग्रोह। लफ़्ज़ सवलाई माना आसानी। लफ़्ज़ रफ़्तार माना चाल या हलणी। लफ़्ज़ मथाछिरो माना मथियों भाङो। लफ़्ज़ खलाई लिबास माना खला में वञण वारो लिबास। पोइ लफ़्ज़ आहे धार धार माना जुदा जुदा। लफ़्ज़ पोख माना फ़सुल। लफ़्ज़ चुरपुर माना हलचल। लफ़्ज़ हक़ीक़त माना सचपच या सचाई। मश्क। अलिफ़। हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, असांखे तारा नंढड़ा छो ॾिसण में ईंदा आहिनि? जवाब, असांखे तारा उन करे नंढड़ा नज़र ईंदा आहिनि जो उहे असां खां तमामु घणो परे आहिनि। नंबर ॿियो सवाल, चंड असांखे कॾहिं नंढो ऐं कॾहिं वॾो छो ॾिसण में ईंदो आहे? जवाब, चंड असांजी धरतीअ जे चौधारी फिरंदो आहे, उन्हीअ करे उहो हर वक़्तु पंहिंजी जाइ बदिलाईंदो रहे थो ऐं सिज जी रोशनी उन ते कॾहिं घटि त कॾहिं वधीक पवे थी। उन्हीअ करे उहो असांखे कॾहिं नंढड़ो कॾहिं वॾो नज़र ईंदो आहे। नंबर टियों सवाल, चंड खे रोशनी किथां मिले थी? जवाब, चंड खे रोशनी सिज खां मिले थी। नंबर चोथों सवाल, ख़िलाबाज़ चंड तां पाण सां गॾु छा खणी आया? जवाब, ख़िलाबाज़ चंड तां मिटी ऐं पथर पाण सां गॾु खणी आया। ॿिए, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना पढ़ो ऐं जुमलनि में कमु आणियो। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जी माना पढ़ंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ मथाछिरो माना मथियों भाङो। जुमिलो लिखंदासीं, ज़मीन जे मथाछिरे ते जबल वण टिण मौजूदु आहिनि। लफ़्ज़ रफ़्तार माना चाल या हलणी। जुमिलो लिखंदासीं, राकेट जी रफ़्तार तमामु तेज़ हूंदी आहे। पोइ लफ़्ज़ आहे चुरपुर माना हरकत या हलचल। जुमिलो लिखंदासीं, सिज, चंड ऐं तारा उभरंदे खां उलहंदे तरफ़ चुरपुर कंदे नज़र ईंदा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे धार धार माना अलॻि अलॻि। जुमिलो लिखंदासीं, दुनिया में तारनि खे
धार धार नालनि सां सॾियो वेंदो आहे। जीम हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा उबतड़ लफ़्ज़ लिखो जीअं रोशनी ऊंदाही। जी दोस्तों, ये लफ़्ज़ आहिनि। हाणे हिन लफ़्ज़नि जा उबतड़ लफ़्ज़ यानी लफ़्ज़नि जा ज़िद लिखंदासीं। लफ़्ज़ उभरंदो, उबतड़ लफ़्ज़ उलहंदो। लफ़्ज़ घटे, उबतड़ लफ़्ज़ वधे। लफ़्ज़ आहे वॾो, उबतड़ लफ़्ज़ नंढो। लफ़्ज़ सवलाई, उबतड़ लफ़्ज़ ॾुखियाई। लफ़्ज़ ॿहिराड़ी, उबतड़ लफ़्ज़ शहर। लफ़्ज़ मथाहूं, उबतड़ लफ़्ज़ हेठाहूं। दाल हेठि ॾिनल जुमलनि आॾो सही ऐं ग़लति जो निशान हणो। जी दोस्तों, हाणे ही जुमला आहिनि। जेके जुमला सही आहिनि उन्हनि ते सही जो निशान ऐं जेके जुमला ग़लति आहिनि उन्हनि ते ग़लति जो निशान हणंदासीं। जुमिलो पहिरियों, 14 जो चंड राति जो सॼो ॾिसण में ईंदो आहे। जुमिलो दुरुस्त आहे यानी सही जो निशान हणंदासीं हिन ते। जुमिलो ॿियो, चंड जे मथां छिरे ते दाग़ कोन नज़र ईंदा आहिनि। ग़लति आहे जुमिलो, इन करे ग़लति जो निशान हणंदासीं हिन ते। जुमिलो टियों, ख़िलाबाज़ हवाई जहाज़ ज़रिए चंड ते पहुता। जुमिलो ग़लति आहे, इन ते ग़लति जो निशान हणंदासीं। जुमिलो चोथों ऐं आख़िरी, चंड ते इंसान पहुची चुको आहे। जुमिलो दुरुस्त आहे, सही आहे, सही जो निशान हणंदासीं। हेठि ॾिनल तस्वीर खे ग़ौर सां ॾिसो ऐं इन बाबति घटि में घटि 5 जुमिला लिखो। जी दोस्तों, हीअ हिकिड़ी तस्वीर आहे। हाणे हिन बाबति 5 जुमिला लिखणा आहिनि। जुमिलो पहिरियों, हीअ हिकु ढंढ जो ख़ूबसूरत मंज़र आहे। जुमिलो ॿियो, ढंढ में ॿेड़ीअ में सवार मुहाणा मच्छीअ जो शिकार करे रहिया आहिनि। जुमिलो टियों, बघ पखी बि मच्छीअ जो शिकार करे वरितो आहे। जुमिलो चोथों, ढंढ जी कपर ते मुख़्तलिफ़ जानवर मौजूदु आहिनि। जुमिलो पंजों, ढंढ में कंवल जा गुल बि नज़र अचनि था। वाव, अव्हां बिजलीअ जी बचति कीअं कंदा आहियो, उन बाबति ॿुधायो। जवाब, असांजे घर में बिजलीअ जी बचति लाइ सोलर सिस्टम लॻल आहे जेको ॾींहं जो सिज जी रोशनीअ ते हलंदो आहे। असां ॾींहं जो बिजली बंदि करे छॾींदा आहियूं। राति जो बि असां बिजलीअ जा 12 वोल्ट वारा पखा ऐं बल्ब ॿारींदा आहियूं। तंहिं करे असां जी बिजलीअ जी बचति जे करे बिल घटि ईंदो आहे ऐं ॾींहं राति आराम सां ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं। यादि रखो त चंड ते पहुचंदड़ पहिरें इंसान जो नालो नील आर्मस्ट्रॉन्ग आहे। नील आर्मस्ट्रॉन्ग।